बाज़ू जेल पे जो गाज़ा सभई कारतूस सीने में लाए छॾे मुकाबले में तो करे तव्हां वेठा आहियो कुदो दादे न बचंदो शहर में काहे पवंदो वाइड़ो थींदो ये वाड़न लगो हिते वेठो छो यार असा परेशान लगा पे तोखे वरी पहुंची लगी आ छाजी परेशानी थी बा बेरोजगारी सुठी थो रही आ बेरोजगार मानू मन के कम जो ही न घर में इज्जत न शहर में इज्जत न बाहर इज्जत इन जे करे सभिन का परे अज संतुलित वेही रहयो अरे संतुलित छाला थोड़ी का सरकारी नौकरी वठ न पजल अंठो सरकारी नौकरी मिलंदी किथा अरे बाबा जका नई हुकूमत आई है ना इने वडो कम क्यों थई 4000 रुपया बेरोजगारी अलाउंस माना तो नौकरी बन तब 4000 हां 4000 विथ कुराड़ी अरे ने मुझे कुराड़ी छो था जन कुराड़ी फुडन न था जन कुराड़ी वठंदा अरे बेशरमी को वडा 4000 जन कुराड़ी दुन दिमाग ते खराब तो खणी दिनो न मन तई अरे इने के मां के वेठो मा ध्यानी कोन थो असा जो जेके भी सब गुजारे वई अरे तो छवडो जुल्म असा तडे ते कोन ने भागा मा जो यार ही तू हां मुके खबर कोन है न कुराड़ी मरण का पेरे मुके अच बुधाया मा छुबाने मराय थी मवाली अच जन तो गुरन ना चा माता जो दोही बाकी ये तक कोई मजो हलियो न मवाली के खबर पे काने पान छो थिंदो ही मला की गाल बुधा के कारखाने ते मजूरी कर भला मजूरी में वरी तगारी खण दी पे इन तारू में छूर थो पे बी का भली सलाह दे दोस्त मुदो ही न तो खाना पुछा के खा पुछा की सलाह दे हां बुधा गोठ जो वडे रो काए गोठे वडे रो हायो रेस हेडा शह पर खुदा जी मार पे जणो सण के न छोड़नो थन यार एडे मानू भलो थई हां रेस ताए मानू भलो डाढो भलो उंडी था लिमे में डबो टंगो पिया अरे रेस जी इज्जत कर चरिया मैं इज्जत तो क्या से डबो भलो आ जन रेस भलो आ डबो भलो आ रेस भलो आ भला डबे के सो रेस के सो बाप पे हिमला तू रेस डबे के छड हिमला मुझे नौकरी के बारे में सोच बुझो पो रेस वट वई हां उन्हीं के जो मुके नौकरी दे अरे हां यार जे रेस नौकरी दी न तो गोठ में मन घर जो घर में वावा थी दी तो बड़ी न वंजे तो खाए पाए भला मुश्तंडा कपड़ा अजीब ही गरीब किस्म जा कपड़ा न पाए जाए मन तो नवा कपड़ा अब तू टेट थी वंजा सफा जरो अंग्रेज जो पुत्र न वो बुध अजर सिंधी टोपी नवा भला कपड़ा पाए रोब सवन्या तो को मिलगी हां काटन बाटन हणी वंजा यार जान जा पुत्र नौकरी जे मिली न तो तुझी मिठाई पक्की बस बुझी का मुके मिठाई जरूर खराए 100 रुपए जी मेहरबानी लख एहसान दादा ने हां बुझ तू जी मेहरबानी मुके सलाह दे नहीं हां जे नौकरी मिली जे मिठाई खणी दो मेहरबानी ई त वई पर मुंह देखा न खा
नथो चई बेशरम हाणे कपड़ा खराब करे छॾी बेवकूफ़ जाहिलन मां फासी वियासीं साईं हुकुम कयो ऐं कीअं तकलीफ़ कई अथव रईस में कमा तव्हां वेहो कुर्सी ते मां वठी थो अचांसि हा वञ पिड़ी कर हा साईं माफ़ कजो हल 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 कपड़ा ई किन किन इन जो मुंडो सफ़ा नौकर जहिड़ो आहे ग़लतीअ में रही सघे त चंबो कोन वाए कढियो मरी हाणे अलाह करे ईअं कूड़ हुजे हा हा हूअं बि माण्हू माण्हुनि जहिड़ा खोड़ हीअ हुजे हा त अचण साण ई खुपी वञे हा उहो न आहे ख़ैर अलाह साईं बचाए जाए अख जी पकाई करे ॻाल्हायांसि त छा कंदो मूंखे साईं मूंखां हाल वाल वठो बाबा ॻाल्हि ॿुध असांजे सिंध जो रवाज आहे त असां वटि महिमान ईंदो आहे पहिरियां उन जी असां ख़िदमत कंदा आहियूं उनखे मानी खाराईंदा आहियूं उनखे फ्रूट खाराईंदा आहियूं उन खां बाद में उन खां असां हाल हवाल वठंदा आहियूं हाल हवाल छा हाल हवाल मां तोखां अहिड़ा वठंदुसि जो ज़िंदगी में कॾहिं तोखां कंहिं बि सिंधी माण्हू अहिड़ा हाल हवाल न वरिता हूंदा तकलीफ़ छो था कयो तुंहिंजी एॾी ख़िदमत थींदी इहा असांजी इज़त आहे तूं माण्हुनि जे चवण ते न लॻजां मां माण्हू आहियां कंधार कंधार भला तव्हांजी मर्ज़ी कंधार अध अन खाई था वञनि पोइ बि सॾ ते नथा अचनि कंधार आयो पोतार आयो हुकुम कयो पोतार महिमान आयो आहे हिनजे लाइ फ्रिज में फ्रूट पियो अथई खणी अच हाज़िर पोतार साईं तकलीफ़ न कयो आहे ख़ैर हो बाबा ॻाल्हि ॿुध तकलीफ़ जी ॻाल्हि कान्हे असांजे सिंध जो रवाज आहे असां महिमान खे मानी खाराईंदा आहियूं फ्रूट खाराईंदा आहियूं उन खां पोइ उनजी ख़िदमत चाकरी थींदी आहे उन खां बाद में असां उनखां हाल हवाल वठंदा आहियूं अची वियो पोतार महिरबानी साईं महिरबानी खाओ फ्रूट खाओ हा पाणी मिलंदो पाणी बि तोखे पियारियूं था सुलमा थो ॿुधायां तोखे पाणी विझी तोखे हाल हवाल वठबा उहा त हिकु ख़ुदा खे ख़बर आहे मूंखे ख़बर आहे तव्हां खाओ असां पंहिंजा महिमान जी ख़िदमत कंदा आहियूं उन खां पोइ खाइण पीअण महिरबानी ख़बर त पोइ पवंदी बाद में बाबा साईं हाणे हाल हवाल थी वञनि इहो हाल हवाल इहो आहे त तव्हांखे त ख़बर आहे त अॼुकल्ह बेरोज़गारी सफ़ा जाम थी वई आहे हर माण्हू परेशान आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां रोज़ी कयूं सो इन रोज़ीअ जे चकर में इंसान सॼो ॾींहुं परेशान आहे
असां बि उन सिलसिले में तव्हां वटि हाज़िर थियासीं सोचियोसीं त पंहिंजे ॻोठ जो रईस आहे चङो माण्हू आहे इन जे करे मां तव्हां वटि हली आयसि त तव्हां मूंखे नौकिरी ॾियो असल में मां तव्हांजे ॻोठ जो आहियां मवाली हर माण्हू मूंखे सुञाणींदो आहे मवाली मवाली करे छॾींदो आहे बसि अॼु कयो भला कुर बुका नौकिरी बोकिरी ॾियो अच्छा मवाली आहीं ॻोठ जो हाँ काटन जा कपड़ा लगा पिया आहिनि टोपी लगी पिया कंधार उन खां पोइ अजरक पिपड़ो दरअसल साईं ये कपड़ा मुंहिंजा न आहिनि कंहिं दोस्त मूंखे सलाह ॾिनी त अॼुकल्ह कपिड़े जी वॾी वैल्यू आहे इन करे दोस्तनि यारनि खां उधारा सुधारा वठी पाए मन माशूक थी आयो आहे हाणे त पकी नौकिरी मिले ई मिले न गुरबतो ते अहिड़ो था कयूं तोखां कॾहिं ज़िंदगी में अहिड़ा हाल हवाल तोखां कंहिं न वरिता हूंदा न कंहिं ॻोठ वारे न कंहिं मिट न माइट हवाल जे तोखां मां थो वठां कमदार न भोतार बस गंज खाधो अथमि हिन महिल पेट सफ़ा शुप थी वियो आहे हाणे अञा छाजे लाइ घुराई न तोखे अञा बि तोखे फ्रूट खारायूं था कमदार बसि ॾाढा ज़ोरावर आहियो वधीक तव्हांजी मर्ज़ी कमदार आयो पोतार आयो हुकुम कयो पोतार ॻाल्हि ॿुधो मुंहिंजे ख़्याल में त इहा टोपी जो कमदार खे नसी धोतल आहे मां धोराए खणी आयो न चमके पई न जोस वरी धोराईंदो तव्हांजी मर्ज़ी आहे अजरक बि जोस नसी ही त सफ़ा धोतल नओं आहे हे ॾिसो न सफ़ा नओं आहे बाबा तूं कमदार खे ॾे जीअं मां चवां ॿिया कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहे ख़ैर आहे फर्स्ट क्लास फ्रूट बि खाधई हा केला बि खाधई हा साईं बाक़ाइदे खाधई छा तव्हां जेल मां छुटी आया आहियो छा न साईं पोइ हे फ्रूट खे बरोड़नो अथई अहिड़ी महांगाई जे दौर में हाणे तोखां मां हाल हवाल वठां हाणे ॻोठ जो बालो थी ऐं हिते रेसन जे बाग में अची रेसन खे तो मोचड़ा हणी तपाटू पियो थो हणी रेस कहिड़ो आहे कंदार कहिड़ो आहे बालो थी नौकरी जो फ्रूट पोतार अब ठीक है मुखे हेडा मुखे टोपी दे मुखे दे अजर के मुखे दे बस हदीस मुझे पीड़ा ने तो मर गई और सजी जिंदगी ताले होता का रुक गया तो लाए मोचड़ा हो गया बट जो क्योंकि हिन वाला मुझे सजो डाल बुतो अले कमदार तू चाहिए मुझे कहते मां कमदार है न बता रेसा तू चाहिए मुझे कहते अरे अल्लाह चाहे दिमाग पे आया पादर आया तो रस्तो के दो वना कमदार रस्तो जी सुकून की चीज पगे अरे हां पोता कमदार नौकरी वठण तो अचे गाडो फ्रूट जो खाई वा महंगाई के दौर में लपाट लिखवाणी जिंदगी भर याद कदो वरी के वट नवी तो के वडे रेट मुके डोकरी दे मा फ्रूट केपड़ा पाए काटन जा हिते तो असा के घर वेठे दबाए एड़ी जस जी बुरड़ो करे बारन सा बारो मिला मानो जे चवण ते न लग जा मां मुड़स आहियां कंधार सर्फ निकतो आदिस के कम जो कोने को कपड़ा धो तो जग करे ही कोन तो भाई थान जो साबुन जको आ ओहो वट तभी थान साफ त न था थियन सागा थान ते चुटा लगा पे आइन केड़ो सर्फ
निकतो आहे कहिड़ो साबण निकतो आहे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे ऐं बाथरूम धोइण जो कोन छा चवंदा त सड़ी हाट पाट लाइ छा था चवनि हा। उहो बि सुठो कोन निकितो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमती ना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे उते सॼो सामान आहे कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ ते त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघी था ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आहे वठी त कोन आई असां वठण लालू खां पैसा त वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरूम वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव ॿुड़ी 313156262 शहर खां सस्तो ॿुधाईंदे हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा त सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी अरे वॾेरा अरे कमदार समेत का खुदा जी मार पवई मवालीअ खे अहिड़ो मारबो मार पियो सोचे सम्झी धकाइणो आहे रेस त छॾियो हाणे वञ कमदार लानती ॿार जी कमीज़ लाराए वरिती अरे मुंहिंजो अहिड़ो अचर कयो धन मोला कंदो त तव्हां ॿिन्ही खे कुटो खाईंदो का बगल में रत कढियूं निकिरंदव अरे वारे वारे अमवाली तुंहिंजी परेशान काज़ उतरंदो थो जे ॿुध ऑफिसर थियो ई जांच ते निकितो ई चक्कर कहिड़ो आहे वॾी का नौकरी मिली अथई का तकलीफ़ आई अथई तॾहिं थोरी चक्कर छा आहे अरे हिकिड़ो मूंखे हथ सां पादर हणाए वरी मुझे फटल ते लूण तो बुरकी शर्म न तो अची अरे मां कुतन ते भी लूण न बुरकिया तो ते जो बुरकींदो त अरे तो जो मूंखे चयो त वॾेरे जो होता किथे वञ नौकरी मिलंदी हे मूंखे नौकरी मिली आहे हली मुंहिंजा हल गुॾ भॼी विधा अथनि मां हलां ईअं थो ॼण परे खां पाणीअ में बदक तरंदी थी अचे अरे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध तो वॾेरे सां हरकत कई हूंदी पक शाह पर वटि हूंदी अरे न यार पक कन में चक हूंदी अरे न यार पक नासुन में वात विधो हूंदी अरे तू सभा को जट जाहिल है मां वॾेरे के नासुन में चक छोड़ सभा को शिकारी कुटो आहे या वॾेरे को सोर आहे अरे बाकी क्यों छाहे अरे तुझे चवण मुताबिक भला कपड़ा पाए टोप सिंधी निर्णय ते हणी अजरक कुले ते ओरे रईस जी ओताक में गिरी पिस रईस एड़ी किनी बुछड़ी शिकल कयो बीठो मूंखे समझ में ना आई त रेस आया हुन जो नौकर आ वो पानी पियो ॾे ये मूं चयोमांसि ओ भाऊ ये थका मूंखे पानी कराई मुंहिंजा कपिड़ा ख़राब जा थका चपो करायो मां उन खां पोइ हुन सम्झो शायदि हिकु वॾो रेस आहे वठी मूंखे विहारी मूंखे सूफ खाराई मूंखे केला खाराई मूंखे पाणी पियारी मुंहिंजी इज़त कयई उन खां पोइ अच में वरितई ॾाढी मूंखे भञ ॾिनई चई खसीस मवाली मुंहिंजे ॻोठ जो ग़रीब जा ॿार भला कपिड़ा काटनि छो पाती अथई पोइ छा कई बसि पोइ मूंखे छिले लाथी मूंखे अहिड़ी मार ॾिनई मूं चयो मान मूंखे छॾियो अॻिते मां तव्हांजे पाड़े मां वञणु लॻंदुसि पोइ रेस त छॾियो पर कमदार लालती ॿार जी मूंखां कमीज़ लारायो थी सब तुझे करे दियो तुझे करे मु सलाह दी मां इज्जत कई मां नौकरी पे वठाए वरी
तंजे करे छोड़े भली सलाह दिया किन्नी छोड़ नहीं मां तो भली सलाह नहीं तो बी का हरकत कया कुछ भी न कयो मु मां समझा तो कमदार जे कुलंदे तो लांग वराई हुंदी अरे दिमाग तुझो खराब मां गरीब मावाली जोकन पक वडरे पोतरे का सिक्यो हुंदी तुझी सजी हरकत तुझी तो कुछ सोचो तो मावाली पादर खाए न मुने सोचो तो कयो आए न कयो मु ये तो कयो मु मां तो तो कयो न मुझे तो पला ते कयो तो छा हाने में हीरो जी मारू न हाने में ही पान दाऊ कर जी मुंह पादर कदा हेडा थी अने एकलो कन वेल गई पिता मवाली दा पिता हाने जको रोज अरे कुत्तो कनु कपे मुझे मां बुटा दीज मां बड़ा चीज बाबो मरो हूं चंदो त लालन पुत्र त मवाली के न सलाह दिनी चंगी न वती चंगी मां ताके बदला तो के भी मवाली के सलाह न दिजो कुत्ते जो चवण वटी जो न दिजो साईं समझो गाल के त तहां मुजा बच्चा हो मां तहां के इन करे तो बुधाया त वडो मानू जेको तजुर्बो हासिल करदो आ वो पंहिंजे औलाद खे बुधाईंदो आ त अगते जे लाइ उहे छुथरी वञे हाणे असुल में छा आहे त रेछ जी औताक ते मां वियुसि मुंहिंजो त कमु हो न मूंखे त वञिणो हो न अबा मूं ते नवां भला कपिड़ा पाए चश्मा हणी मन माशूक थी ऐं सिधो वियो छा वॾेरे जी औताक ते बाबा वॾेरे मूंखे ॾिठो पेरनि ते किरी पियो हुन सम्झो को वॾो माण्हू बसि जीअं ई बाबा वॾेरे खे ख़बर पई त हीउ वॾो माण्हू न आहे हीउ मवाली आहे मुंहिंजे ॻोठ जो आहे अब अचे थो मूंखे मोटरनि सां वठे खिलो न मोतबर था जो अच्छा जो त पेची थी आहे उहा वरी सम्झ में नथी अचेव पोइ वरी कमदार खे चई हिनखे पकड़ कमदार मूंखे पकड़ियो मूंखे मुकूं लटूं ठोछा इहो कंहिंखे ॿुधो ॾिसे हेॾे मुंहिंजी ॻाल्हि ते तवजो कोन्हे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधा ॿुधो गोड़ लॻो कान कनाया ॿुधो कहिड़ो गोड़ हूंदो ॿाहिरि अच्छा पाण पिया था ॻाल्हायूं गोड़ आहे यार छॾ कना बार जो को हेॾा वरी को सोने को हेॾा कंदो सोने अरे ॻाल्हि त ॿुध न त असांजी कमदार वॾेरे बेइज़ती कई आहे ऐं तूं वरी पंहिंजूं ख़बरूं ॿुधो करे अलाए दुनिया में छा बि अचणो छा वञे ॿुधई पोइ साईं जीअं जो वॾेरे खे ख़बर पई त हीउ मवाली आहे त वाह मूंखे पकिड़े मारे ॾिनो घुरंदे कोन कर कारो मूं वञ भला पुछ त छा आहे हल थी आहे गोड़ वॾो अथई गोड़ वॾो आहे त ॾिस न केॾे हिन जो तवजो असांखे कोन्हे को अलाए छो उस्ताद जी माण्हू इज़त कंदो आहे बाबा ॿुध गोड़ साजो आहे खूनी माण्हू थो खूनी खूनी अच्छा हथनि सां मवाली कयो हिननि खे मोरी ॻाल्हि सही निकिती न हा सिंधी ॻाल्हि सही आहे अरे तुंहिंजी बि कहिड़ी ॻाल्हि सही आहे ख़बर त पए न ख़बर था खूनी माण्हू अची वियो खूनी माण्हू खूनी अची वियो आहे त छा कंदो खूनी मां को डिॼांसि थो उन खां वधीक मां खूनी आहियां ख़बर अथई मां वॾो खूनी आहियां ॿियो खूनी मुंहिंजे साम्हूं कुझु बि न आहे उन ॾींहुं 5 रुपए जो माओ वरितमि हीअं रखे खावां पियो मार पए मखियुनि खे 50-60 फिरी अचे मूंखे बची वई कावड़ फर खणी सप थो चंपो कराए त 50 मखियूं मरी वियूं वधीक खूनी मां आहियां हू माण्हुनि जी रड़ियूं हुन डिॼो था न तव्हां चङो मूंसां गॾु हलो ॾिसां मूंखे खूनी छा थो करे खूनी अहिड़ी हेॾियूं भरूं पुछा डिॼो हलो या खूनी माण्हू वञे खूनी माण्हू अरे छा था जो खूनी माण्हू अचे मवाल में लता जो हलिया विया चयो मैं अरे तू नथो मुड़ी
हुआ छा कंदो खूनी ता त बुज़दिल हो टिकणा हो अरे खून करे छड़ी दो उस्ताद खून करे छड़ी दो मखे भली खून करे ता मोट भरो त भली वजो बस असा वनी था हलो हलो ए पाजे पोयो पियो पाचे पोयो शर्मी कोने न को ये 50 मुर्स मोबाइल जे मथा चढ़ी आ निकला काई खून या खून छा कंदो कोने को मत यो केर तो अची ओरे ते कदे हते अले छा राज्य जे छा है को डिजांस तो था न भुलाए त मां वारो मासा त बचायो त नहीं आया बचाए मासा त बस वडो खुदी माजू थीवा जेल पे जो गादा पाता जी परवा नाए मासा त ठवाके बगोठा खून करे आयो छा न मासा त खुद कोन केदम बाकी थी मा वडो खुदी माजू आ हां हां मुके खबर आ तू केडो दिलेर ही नंढे होंदे कुती टकण दी त रड़ियो कंदे है मच्छर पे टकणे जे बाबाड़े बाबाड़े मारी सर बला खाई हाने वरी मोटबर खूनी थीवा वो वक्त खाई ले मासा त आज मा वडो खुदी माजू थीवा जकुम के हाथ लाए मा कुतर 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 बास थूड़ पई थी मुंह में जेल तुजो घर आ त हेडे तू खाने थवायो हल वनी मर जेल में मासा त सुन गाली याद मुके तुजी वडी सेक लगी मुजो मासा त जो ये चिबो बूचो दिसी जा हालत दिस मुजो मुंह चिबो बाकी हिन जो मुंह सुरीलो आ पाजो बूथ ॾिठो थई नंढे होंदे मासी दाल हार कुकर चुगाईंदी अलाए छा छिकिली सभा शिल विल थी वेई चर्चा न कर मासा त मां वडो खुदी माजू आज गाल मुके ॾाढी बुख लगी आ ऐं इन मां याद रखे भी ॾाढी बुख लगी हुंदी तोखे त मानी खाराया तो मुजो मासा थी मासा त मिठी जात कुकुर को त खाऊं रात बाकी गधा सा मां बदल ना है न मासा त अग में मुजो गधा दो कदो मां पो दो कदो जे मुझे गधा दो न कयो मां कुतर कुतर कदो भाई हां साईं बाबे जी पोख पकी पईया हाने तोवारे गधा के बेचारे था कुछ भी कर मासा त जे मां तुजो मेहमान आ ये मुजो गधा तुजो मेहमान आ अरे हल भला मेहमान ही सही अरे गधा तो सुटकड़ो घर पर या लौट लौट न तू ना मां वडो खुदी माजू वडी पंद आला मुंडे कोन हल भला हल 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 और मारा कहां खड़े वा आयो आयो दे थाजो तकल कर तो के खपर ना मां वडो खुदी माजू जेल पे जो गधा पाता जी परवा ना है मासा त ये नगला बाबा हरु को मसलो करावे थी केनो मसलो करावे दो से गोठा वाला निका मानु थई कुछ थी पर को झाकद आए तो आला दिसा त के तो मुसा गला त कया न कुत्तर कुत्तर अरे हेडे छो जे मुझे पोया तोई खाईंदे पाण पादर मुखे बनाईंदे पादर उल्ला तई मासा त मुझे उंदे तो जो केस में डालो न तो वती लगे केस में तो कुत्तर कुत्तर अरे वे बेवकूफ सब चुप तो करना अब चाह खनी आप चाह पी वो निकाल के सुता टकर कर अरे ये चाया ये कैसी चाया सुठी आ तू तो पा दिया कानी खा दो पे चाय दाता है जो कुछ नटो से है कट में खीर पी रहा चाह में उन्हें तो ख्याल करिया कितने खीर तो को पा दिया वाली पीना दे क्या है अरे तो लो मोर सामान थियो नहीं जा जो असाने होटल या कोप तो भाई अबे सुते हो तो कोप का को तुम्हारे माथा को मत कुत्ते करे हवाली समझा पाने मेहमान के जाओ छोटी फिटे से अदा सही मां पाऊं तो बजाए बेली छडी से सुभाणे गोठो ने गाल करो तो मासा तो मवारी जे गोठ में बेइज्जती कराए असा कोप बगा नहीं या बेइज्जती ना है साजी न मां कोपन जाई चाह जा बता ये चाह जा नदी जा कोप जा दी जा चाह मुनाए पीती अरे कोन जी चाह छो हारी हाजी जो तू तो पादी खदिया हाजी जो अरे नंजा जना पौंदई बिनंजा मां भी नहीं आ जा थोड़ा बिंदी जा किए दी दे नान पे सा जा बस मासा तो समझी छो तो गाल के हरु भरु झेलो थी पंदो कौन सी तो झेलो मुरा गालाई नो मा कुतु न जा जा दी दा दी कोप जा दे मवारी नहीं फिटाई दिया जा चईस मासा आता है ना के जाने मुझे प्लेट पे शांत तो दे अदा ने जो प्लेट पे मेहरबानी करे तो है भाव वाली सुभाणे ये न थे मासी मुके बेणा दे तो मुझे
पुट जी बेइज्जती कराई माना एडो मत बना तक डोकन न दी दो मां तो किद करदा कुतु कदो मैं अते ये सच्ची मां है या भोगन मां है सच्चा मां है तो मैं सुतो तो कर दिया था भोग के जब सारी को माता दो का तो ना दे था बस जो को नहीं दे पैसा हां तो दे देना पड़ा वदी भोगन में है या सच्चा में है ना का तो भलो तो कदी मां भोग कर दो ना माता तो दो का तो ना दे था अरे बाबा नौकर दी जान से घेरो सारी किते में छो पे के तो थाउ को कुतर तक आया से अरे जा बादशाही बारन का तो फिटाई पियो अदे मां तमा को मां कुतर का तो मैं अदे दे उकियो बुता तू सच्ची मां तो आदी या भोगन मां तो सच्चा में है ना भलो तो कदी माता तो का तो ना दे था अब्बा है से मां बाऊ को पता है मेरी मेहरबानी करे असा जी जान छड बिना माने वठी ना वरे को माते पैसा दई नहीं हर वो झेड़ो किते में न जो मालिया जाए ना जी कुदरत दी फिटाई दा वठी नहीं ज्यादा अरे हेडे शर्म न थो दई बाकी बेइज्जती कराई मुजी बेइज्जती कराई केड़े किस्म जो मासा दी और हल घर हल यार तक जा से दे जात तक जा मां तो खुद ही मां अरे हल कुतर कदो मैं चाचा घबराई न भोता असां के अचण दे तू जो हमरा मिंट छड़ा जी विंदो बोतार से सत्य को मैं बोतार खुश बाबा हाय बेओ बाबा बे कमदा कर खबर झूना अरे असा गरीब मानू तवा का सर असा केरा बिजली धाड़ेल मुझे भा अगवा करे लियो वो मुके मोटराई लियो बाबा गाल बुध बिजली धाड़ेल को मुझो पुफी जो पुटरा छा जो मां चंदो सा से मानू छड़े दीदो पोसे असा मोटी नहीं जा बाबा मां कोशिश कया तो तवा जो मानू मोटे पर ये शीह है न जंग जा शीह इनन का तो मुझो कमदारी डिजंदो आ मानू जो चवण दे न लग जा मां मानू है कंधार सदको वने भोतार साईं रुगो मुंह जड़ा न तहा जड़ा इनन खा लहराइंदा न अरे ठायो जॾहिं ॿ माण्हू ॻाल्हाइनि पिया था त टे माण्हू जी टंग हणाइण जी ज़रूरत कहिड़ी आहे माण्हू जे चवण ते न लॻिजां माण्हू आहियां कंधार भोतार साईं असा माना टे माण्हू थिया लगे तो भोतारन वटि असांजी इज़त घटिजी वई आहे तू नरो तू रोई तो मुके रोवाना थी तो वञे चंगो भोतार मूं बस गई बाबा ॻाल्हि ॿुध तूं हाणे हल कोशिश कयां थो अरे ॻाल्हि ॿुध हाणे ॾिसी थो न बिजड़ी धाड़े तरई तपाए ॾिनो आहे तपाए माण्हू कुझु बि चवनि पर मां माण्हू आहियां कंधार दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अगे यारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिट्टीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका छा हूंदी जेका बाह ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा अच्छा थींदा
हाणे जी थावन जो साबुण ऐं इन हथ धोअण जो वाला कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका त फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खणी वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसइलो हल थी वियो आहे कीअं मसइलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरी हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562682682 सदको वञाव बोतार साईं धाड़ेल पड़ी केॾो बि तर तपाइजनि पर तव्हांजी त इज़त कंदा आहिनि कॾहिं तव्हांखे जवाब ॾिनो अथनि न कमदार इन्हनि ते इतबार न कर ये बेले जा शींह आहिनि कुझु बि करे सघनि था कुझु बि करे सघनि था बोतार साईं भली केॾा बि शींह हुजनि पर हलनि त तव्हां जहिड़नि जे रहम करम ते था न त असांजी पुलिस सगोरी अहिड़ी अथनि हणी होड़ूं कढी विझेनि कमदार पहिरीं ॻाल्हि इहा आहे असां कॾहिं बि इन्हनि सां फिटायो नाहे पर यार इन्हनि खां मूंखे अलाए छो थो डपु लॻे अलाए छो थो डपु लॻे सदको वञाव बोतार साईं हक़ बिना को अचे परेशान थिया हो अल्लाह मिड़ई चङी कंदो बोतार साईं जे खणी चओ त ओताक ते चौकी लॻायूं ना ही सफ़ा को बेकार चौकी लॻायूं इहा असांजी कमज़ोरी आहे कमज़ोरी हाड़िल छा सम्झंदा असां खां डिॼनि था न ईअं न थींदो सदको वञाव बोतार साईं सदको वञाव इहा ॻाल्हि 16 आना सच चई अथव बोतार साईं असांजे ॻोठ में के अहिड़ा माण्हू बतल धाड़ेलनि खे वञी ॿुधाईंदा त वॾेरे बंगुले ते पुलिस चौकी लॻाई आहे हाँ कमदार इन लाइ मूंखे कुझु सोचणो पवंदो बोतार साईं ॿी ख़बर ॿुधी अथव इहो जेको पाण वारो जुमो आहे न हारी इन ॾींहं ॾिठे जो भांडो भञी ॿ ॿोरियूं अन जूं चोरायूं अथव अरे ॻाल्हि ॿुध जुमो चरियो थियो आहे भंग पी थी अथसि जो ॾींहं ॾिठे जो चोरी कंदो बोतार साईं मूं चयोमांसि इहो छा थो करी जंहिं ॾींहं ॾिठे जो चोरीअ खे चोरी न आहे चइबो हिकिड़ो चोरी ॿियो वरी सीना ज़ोरी हाँ ईअं पियो चवे हा बोतार ईअं पियो चए असांजा बचा बुख मरनि बोतार जा भांडा भरियल हुजनि इहा का चङी ॻाल्हि आहे यार ॻाल्हि ॿुध इहा ॻाल्हि करे सही थो बोतार साईं तव्हां त अहिड़नि माण्हुनि खे मथे ते चाढ़ियो आहे चङो चङो हाणे जारी रहण वञ भांडे ते हिकिड़ी बोरी खणी ॿी बि ॾेई छॾीसि माण्हू कुझु बि चवनि पर मां माण्हू आहियां कंधार हा बोतार साईं तव्हां वाकई कंधार माण्हू आहियो आस्ते आस्ते इहो भांडो बि ख़ाली थी वेंदो अरे कोन थो भांडो ख़ाली थिए कोन थो थिए अल्लाह साईं गंज ॾेई छॾिया आहिनि गंज माण्हू कुझु बि चवनि पर मां माण्हू आहियां कंधार कंधार भंग पटारी पी चरिया भंग खां सवा मुल्क में कुझु बि कोन्हे मां तो केतिरा चकर चयो आहे त बाकी जो नालो न करो तो अरे अरे शर्म नथो अचे भंग पटारी खे न भागी थो थिए अहिड़ो टून वारो डंडो हणंदो से नंदो आसो दे मोत पड़ थी वई तू री मोत पड़ी जेदी बाती तो है जी गाल में तो कर दिया था तो जी गाल के बाकी भंग पटारी खे न भागी तो कावड़ अची वञे तो डंडे कुन में घोटे पी छजे नंदे कूदे में बैठती दे दो असा हमरा कूदी बात हुई जेला था जो गज ते पातो जी पदवा नाए मवाली ओ मवाली जी मुंहिंजी जान बुख लगी अथई हा माण्हू समझी थी त पोइ बुख त लगी हूंदी ओए हेॾा अच त मानी जाए हितां छो होॾां फिरी आ होॾां बुख तोखे लगी आहे मानी जी उहा मां हितां जाए थी बाक़ी फिरी मां बि कोन ईंदी साईं चरी असुल में मानी त बहानो आहे असुल ॻाल्हि आहे दीदार जी जे होॾां फिरी ईंदी त मानी खाईंदो मैं न त कोन खाईंदो मैं चवंदा न आहिनि भली बुख भरम जी छल न वञे शान हा मवाली सोई मवाली
मुणंदे कोन चङो अचां थी पी हाँ ईअं को कर न फिर या त गॾिजी मानी खाऊं मां छाता मासी सपूरा जो पुट गोठा आयो आ पोइ मूंखे ईअं दख बिले वांगुरु तारा पटे छो थो ॾिसे आहे बिले ॿुधो न इन जे करे तूं चढ़ी वे ठही तुंहिंजे हथनि जी मानी पर्च नथो ॾियारी शर्म नथो अचे ॿ माण्हू पाण में वेठा कचहरी कनि त तूं हरू भरू बिले वांगुरु ॾिस मूंखे हया शर्म थींदो मिठा माण्हू तूं छॾ हिनखे आहे अहिड़ो किंडो मूंखे ॾिठे ई कोन वणंदो आहे दिल्ली में काका छा चुभु गया मूंखे बि खारायो न तोखे खारायो तूं मूंखे खारा हिक ॿिए खे खारायो न इन में मोहबत वधंदी थी होॾे सारे पिरल पांडो बित ॾेस अॻियां बित ॾेस मुचड़ा न खाई शर्म करो हया कर तुझी भाजाई थई मादी पुते जो आया अरे चाचा मुझी मंगे दी थई हाने बटन में शादी थियण वारी आ वाह वाह सही शर्म न कोती भाजाई न ता छूदो खई पाण के खूनी मान तो समझी बट कोई थप्पड़ जंदा है कदी किस दक्कल मा वो खूदी मांगो है हां कूद थी दई कूद छो खून थींदा तू गोठा वठी आए है तू तो अकेलो है न जदा और बुरो थाला जो करिए समा फदा ओ जदे गोता आयो आ त इते ते वधी आ त मासा तो कुछ बुरो कदे साथी जी इलानती जगह रहते रहो तो को नुकसान न करे विचे के भी तरीके से ने घर में कठा आहे मुजो मासात बाकी आहे वडो लानती जे ने घर में अन्या भी रहो तो को नुकसान करे विचंदो बस हां इन घर में तू न रहंदे तू बेलक्षणो माण्हू है तोखे घर में रहा पंहिंजी बेइज्जती कराए निकुर मुझे घर में हल जेॾां जो ओॾा हल अरे मां सा त कुछ ख्याल कर मां छा त कुछ ख्याल कर तव्हांजो ख्याल नथो करी हूअं त चवंदा आहिनि मां छा त मिठी जात कुकड़ियूं कोट खाऊं रात तू त मां छा त जे नाले ते ठप्पो हुई मां तो त आयो तो केदो मूंखे कुकुर खारायो कुकुर न खाराए त तू अहिड़ा कम कर निकुर मुझे घर में बच अरे माई जे करे पासा त के गादो तो कदी निकुर मां छा त निकुर लक्ष्य करी जा तू ये तो कोशिश करन अबे जादे माई देख के दे पासा दे गदा तो कते तू ये तो सन्ना दे मां तो जमा मुझे गाल मुझे घर में निकल वरी मु तो हेडे डिठो आ तो फट मारियो मां तो सोचा था कूदी बाजू दे दिल तो कूदती है तू ओरे कूदी है मां तो हम के कोनी आ रे शर्म कर कुछ है अल्लाह नी तू जे करे गदी पग पीती दे मां कलाक तती वदी मोती तो जा टैक्सी के तो फट मारियो से बुधाए छने हाने हन निकुर बस तो याद तक माता था याद तक कदे हथा जे लाए जोई थे अरे हल रोवा थो मवाली था रोवन तो तेरे मानो के घर में रखे मां पर बेइज्जती करे सच्ची में या भोगे भी हो गया सच्चू ने छडे निकुर बची तो ठीक आ अता वन्यू था हल वन उदा आपस फटा हल वाओ सोचो ए शर्म
सीढ़ी जी आयो आहे मां हिते हिन जी इज़त करे घर में विहारियो थमांसि वरी न ख़राबु करे वरी असांजी महबूबा ते वठो ॾोरा हलाए दिमाग़ थियसि ख़राबु अञा त इहा छोटी जे हेतिरी ॾंडो खणा त मथो बाध करे विधा ऐसे है मासा तुझे कदे मां गोत छदे आया तो ते दे ना तो के चौकदी जे करे मुके मुझे गदा कदी न दो मासा तो मुके तुझो दुक्का मां क्या बता दे कदी भी दुख के यो दुख दाए तो मुझे गदा कदियो कि चौकदी जो दुक्का मुझे कदे मुके कदी दी कैसे दिसे को तो ते तो बस सही जाए मासू चलाए दो तो खुद ही मासू तब तो कदे ते बस ते जल्दी उते ना बात काया कैसे दिसा तो को ना मते दाऊ पे थी तो कैसे लंग तो को चला मते पास में जिंदा बिजी प्यार मते तो दवा माता दे मां मते वजी तो दवा मुके दो तुझो दुक्का अरे मासा तो मुझे तुझो वधो दुख अरे तुझे हाथ से आयो तो बियो को हिते मुझो को पियो मुझे कदा कदी तेरी वाली सोतो में वधी मुझे वधी बात मां मुझो भोग तो कदाई या सही तो चई कि मां सही तो चवाए अरे मासा तो अरे कदो दुनुआ अरे तो किला वा छुपी दी वयो अरे माता तो चौकदी जे करे कदी चली माता तू तो न करे मुके दो काम चोटी ते चली दो जी अदा ढाई कलाक हिते इंतजार था कयूं पोइ जीअं ई सिज लथो तली सेठ सूमर खे था ॾारो ॾियूं जीअं तोखे सम्झ में अचे अदा त पोइ वे भला बिजली दाड़ल जा साथी आयो तो पोइ असांजी जू में छो आयो बस ईअं ई ईअं तव्हांखे ख़बर न आहे त हिकिड़े ॿिए में बशीअ न रहंदा आहिनि पर असांजी तव्हां सां दुश्मनी न आहे तव्हांजी न आहे त छा थी पियो असांजी हर हुन सां दुश्मनी आहे जेको असांजी जू में अचे थो शबीरा हुन ख़बर तूं कोन्हे शूट कर बख्शल या सिटी से ब्याज भी तो करी इहो त तूं पुलिस वारो कम थो करी बकवास बंद कर उसे भी बस जे हेता अची वेठो जिते मथे खुदी माज़ू वेठो आहे हाथे मज़ी वियो न छा थो आहे बेवस जे हेता वियो आहे हाथे पियो मां ना तव्हांखे चेक कया तव्हां हिकिड़ो चेरो हुजे त वरी कदे मूंखे कुटण
भाई पचास लगी पे असा वदा खूबी मालूम मोदी का पुलिस आती जी तो नचो थी वाला तू बचा दे अरे मसा अरे खून का क्या है साहब मु ना मारिया अरे बकवास बंद कर मैं मां बया नहीं चे तो मुखे खबर ना है न साहब तू भली पूछी दी आदा मु ता के मारियो अरे मोला माण्हू कीअं ॿुधाईंदा ख़ुदा हे त मशहूर धाड़ियल बिजलिया साथी ने हे त नामे ग्रामीण ते पूरा 50,000 रुपया इनाम रखियल सही नामो असाब हेदा उनके मुंह माजो असाव दा खुदी माजो अरे सवेल चई त मुंह न मारिया ऐं हाणे वरी चई तो मुंह मारिया सवे त बोग पियो कराया हुंदा माचो मता खुद गिची बे पाए जेकर है इनाम वठणो तई त पो तोखे असां सां गॾु थाणे ते हलणो पवंदो माथा दे दावत थी वे कुत को ॾियो नथा किट को कढी हा सावे दावत असाव दा खुदी माजो सावा जेल मुजो गद तई बादल जी परवाह ना भली हाजी दिस जमादार सुतली लाश खणे थाणे ते हलो बड़ा सुतली न जमादार पहलवान अरे हा जमादार पहलवान से कर अब वठो से अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 असांजा साथी जहत मारिया आहिनि उन पंहिंजे मौत खे आवाज़ ॾिनो आहे सरदार रुगो हिकु दफ़ो ख़बर पए पोइ ॾिसजांइ कीअं था पायूं ॾियोन पायूं मूंखे लॻे थो त असांजा साथी वॾेरे मराया आहिनि वॾेरे सरदार वॾेरो असांजा साथी छो मारे असां कॾहिं वॾेरे खे इज़ायो बि न आहे त पोइ कंहिं असांजा साथी मारिया आहिनि ॿुधायो मूंखे मारिया कहां बि आहिनि मगर मुआ वॾेरे जे ॻोठ में आहिनि असांजा साथी त पोइ खणी अचो पेन पनो लिखो वॾेरे खे ख़त लिखोसि त असांखे पाव पलात ॾे न त पूरे ॻोठ खे पंचर बणाए छॾींदोसां पंचर ऐं वॾेरे खे अगवा करे उन जा कतरा करे शिकारी कुत्तनि खे ॾेई छॾींदुसि पर सरदार पहिरियां पक्की ख़बर त पए ईअं न थिए त किथे वॾेरो बेगुनाह हुजे बस हाणे असांजो दुश्मन वॾेरो आहे वॾेरो सरदार वॾेरे ॾे ख़त लिखूं था जे उन जो जवाब न ॾिनई पोइ बि असांखां परे न आहे बिजली खां परे केर बि कोन्हे को रुगो बटण ते हथ रखण जी देर आहे बायूं पाण ई मरी वेंदियूं बायूं
माता वे तुझी खिदमत का को चाह को पादी अल्लाह बस सही उठन के जोरा पाराए छजा हन उठने जोरा के मेहनत कई तब दादे न माजा तब तने एडी इज्जत में दिया बाबा नौकर दा सलाला जो सुको दा तुमने बस कर पर मालत टोपी निरारत वदी सागी मुकाल पलाव माल का दवा दादे दा मुकाबलो तो दूबतु मुकाबलो तू धाड़े सा मुकाबलो के कदे हानी थाना कढी जने धाड़े मुजा दादा कदे दा अरे मुकाबलो न कयो दिस जाए पुटराई कढी ट्राड़ू एडियो गाटे में पवंदे जो खुरडियो पियो हणंदे अला के तो कुली वाला असा वडा को दीमासु अला जो सुको दा पैसो दो कस जाम एडो बब नौकर लगा पाया हां हां ये तोरा नौकर है ना जदे न कुछ थी ये भता सा घुटो दी मारे छंदई जड़ त जाओ कोने मसदा तू कुछ भी चाहिए तू जो ऐसा तो कयो मैंने घर आ मुके कदी जदे होई पर मां तुझे तो ना या तो पहले नौकर के जात थैला दे बात कद अल्लाह के दा थैला जन हेतरी डंडो मोट घर पेवा एकड़ो ही तू न में ठोकान न तवात बाद ओ माफ करे मथो बाद दिस माता त मुझे घर में वदी ते रोप न कदो कर याद कर जो मुके सोता दी बात कदे हां हां यो तू थोड़ी तो के नहीं यो हराम जो पैसो तो गालाए जो तो जड़े मानो के हथ आयो आ तदे तो यो खबरू करी माता तो तुझे तो ना या तो मुके वेले ते तसाई मुके घर कदी हुई तुझो हुक्म खपे बता दे ये माजा तम अन्या पतला भी ये दादे तो माजी सरकार मुके कंच दी थी पुते के जी पुते हुक्म खपे ना हां हां देख क्यों पियो होंदे बात पट्यो पियो होंदे मक्छू पे वाट में अंदर विंदई जने इलेक्शन लगी पया बूथ गोले तक चिरल होंदे हां मानो चंदा वणो खूनी लाश पे तो खणी जो ऊंचो लाश मां वडो कूदी बाजू खूनी हालत बिल्ली का बट जनो होंदे कुटो अबा दे कुत्तो दे अबा कुत्तो ने रे भोग तो कराए सत को ने बोतारा बाबा मां करे ता के जिंदगी में परेशान दिठो ही कोने अज डाढा परेशान लगा पिया खेरता है बोतारा कमदार जे गाल जो ट्रप हो वही थियो केड़ी गाल बोतारा जो बिजली थाड़ेला न इने खत लिखियो आ तो मुजा जे मानू आहिन वो तो माराया आहिन आई तो जे गोठ ते हमलो कंदुस आई तो के कप्पे तो जो बूटियूं करे आई कुत्तन खे दिस कुत्तन खे कंदाने पुता मुझे बूटियूं कुत्ता काईंदा सत को वने बोतारा साईं या बिजली धाड़े लगी भोला लगे तो बिजली धाड़े लगे खबर काने तो असा जे गोठ में खूनी मानो रहे तो खूनी यो खूनी केरा सद को वने बोतारा साईं यो पाण वारो ना मवाली हा 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 जेके जूता हणी आई उता के मा गठियोसी हा खूनी मानो बोतारा साईं उन जो मासा था आई तवा उन के घुराई उन सा सलाह कयो यो खूनी मानो एतरन धाड़लन के अकेलो मोह किए दी दो ओ पुलिस के घुरायूं बोतारा साईं पुलिस के इत्तला करने की जरूरत ही ना है पुलिस धाड़ेलन सा मिल हुंदव ना ना ये को नौ सूबेदार आयो न यो वडो दिलेर मानो दिलेर आई दोहारन जो दुश्मन जिथे दोहारी थोड़ी से तिए थाना गाड़ी तो चढ़ेस सद को वने बोतारा साईं नौ सूबेदार भली केडो भी दिलेर होजे खूनी का अधिक त दिलेर कोन हुंदो न कमदार यो खूनी मानो एडो दिलेर है छा चंगो बन मुझे नाले खूनी के चओ तो वडे रो सदई थो यो दिसा यो खूनी मानो आहे केड़ो बोतारा साईं थी सके खूनी मानो मुझे चवण ते न अचे इन ला मा खूनी जे मासा त मवाली के वठी दो चा उन के तवा चो छो रहे मुझे गोठ में थो आई मुझे चवण ते नहीं दो मानो कुछ भी चवन पर मां मानू आया गद्दार सद को वने बोतारा साईं खूनी मानो ई दो छो नहीं दो उन जो पी भी दो हो ये चो न मानू कुछ भी चवन पर मां मानू आया गद्दार बोतारा साईं हिकड़ी गाल मुके समझ में न थी तो मवाली खूनी मानो के असा जे गोठ में आखिर आंदो छो थी सके तो मवाली पांजे पादरन जो पलांद करे न बोतारा साईं मवाली हूं ताई में बेचारा मोलाई उन का सुबह जे नाश्ते वाली विसरी होंदा त छा खातो आ नाश्ते में या गाल बोतारा साईं मवाली का विसरी वई हुंदी गाल बुध
पोइ तूं वञ मवाली खे चओ पंहिंजे मासात कूणी खे वठी अचे। हाज़ुर भोतार हिन महिल ई थो वञांसि। मुतबर थिया दुख थन मुंहिंजो दिमाग़ ख़राब माण्हुनि जो ॾिस त सही हरू भरू मुफारू ॼण हज घटि आयो। अरे हेॾे मवाली तूं हिते वेठो आहीं। मां तोखे ॻोठ जी घिटियुनि में ॻोल्हियो आहे, मकान ते ॻोल्हियो त मैं तूं हिते ज़मीन ते वेठो आहीं। ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो आहियां तोखे। थकिजी पियो आहीं त मां वरी छा ज़ोर ॾियांव छा? ज़ोर नथो चवां। हाल अहवाल वठ मूंखां हाल अहवाल। हा पोइ ॾे हाल अहवाल। हाल अहवाल सभु खेर वॾेरे चयो त मवाली ॾे वञ। मवाली खे चयो त पंहिंजे मासात खे वठी ओताक ते पहुचे। वॾेरे जो कहिड़ो वरी सुट मुधो आहे जो मवालीअ खे घुरायो अथसि या थी अथसि वरी हथनि में खारस जीअं मवालीअ खे घुराए वरी हणे ॿ टे पादर मूंखे। अरे यार बाबा मवाली तूं त सफ़ा मासूम आहीं। ॿियो कमु अथसि ॿियो वरी कहिड़ो कमु आहे? हल माण्हुनि खे त इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। विसरी वियो उहा ॻाल्हि जो ओताक ते घुराए मुंहिंजी तव्हां बेइज़ती कई। ॿिन्ही गॾिजी मूंखे पादर आया हा। इहो छो नथा सोचियो त कख में बि कमु पइजी वेंदो आहे। ईअं न रोज़ रोज़ माण्हुनि खे तव्हां पादर हणंदो त पोइ ओताक में वेठा बि कमदार ऐं रेस हुजो पोइ ॻोठ जो माण्हू बि कोन ईंदव। बाबा मवाली ॾिस मुसीबत में इंसान जे कमु ईंदो आहे। तव्हां त आहियो मोलाई बंदा कॾहिं कावड़ न आहिनि कंदा। हा यार कमदार ॻाल्हि वाह जी कई अथई। यार ॾिसो न जे वॾेरा बि कावड़ कनि ऐं मवाली बि कावड़ कनि त ॿई त हिकु जहिड़ा थी विया न। ॿिन्ही खे या त मवाली चइबो या वॾेरो। इन करे बाबा असां मवाली सहियूं अच्छा वॾेरा थियणु कोन था चाहियूं। ओ इते रखीसि न जवान जा पुट उथी हाणे हलूं। हा तूं भली हल न मां मासात खे वठी अचां थो ओताक। हा ईअं थो करी मां हलां थो हाणे पंहिंजे मासात खे यादगिरी सां वठी अचिजां। हा वठी ख़ुदा हाफ़िज़ ख़ुदा हाफ़िज़। हाणे ख़बर पवंदी मूं वारे माछा त खूनीअ जी मां ई वॾेरे जी ओताक ते वियो त पादर खाई आयो हीउ ग़रीब जो ॿार त हूअं ई बि पादर खाईंदो। ख़ैर माछा त हलंदो मूंसां अलाए न पंहिंजो मिर्थ कयांसि माछा त मिठी जात कुकुड़ कोट खाऊं राति जवाब मूंखे छो ॾींदो? आख़िर माछी छपूरा जो पुट। हा वञांसि वञी चवांसि न हल न पा। कमदार जी भोतार। जरे मवाली ॾाढी देर कई छा तो हुनखे चयो ई कोन हो छा? भोतार साईं चयोमांसि चई तूं हल त असां अचूं था। मवाली मुड़ुसां वेही हूंदो नशे पते ते पर ॿियो वरी त हुन सां खूनी माण्हू आहे खूनी माण्हू। अस्सलाम वालेकुम या अली मदद भोतार। वालेकुम सलाम अला अली मदद। खैर खुश खैर वेहो 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 वेहो। छा हाल असीं खुश बारियूं सभु खैर? खैर अल्लाह जी महिरबानी। अच्छा त इहो आहे खूनी माण्हू। खूनी किथे आहे साईं? हे त मिड़े ई माण्हू हुनखे खूनी खूनी था चवनि लेप थो करे बाक़ी सफ़ा टिजणो बुज़दिल अथव कुएं खां बि टिजंदो आहे। हंधि असां वॾा खूदी बाज़ू कुएं खां टिजंदासीं जेल असांजो गादा पातल जी परवाह न आहे। भोतार हिन चिरे जे ॻाल्हियुनि ते न लॻो। तव्हां हुकुम कयो असां मवाली खे कीअं घुरायो अथव? मवाली तोखे त ख़बर आहे बिजली धाड़ेल केॾो ज़ालिम आहे तोखे पाण ख़बर आहे। हा भोतार वाकई बिजली धाड़ेल वॾो नामी गिरामी धाड़ेल आहे। अच्छा मवाली तो जो नालो ॿुधंदा आहियूं न असांजा नशा लही वेंदा आहिनि वरी नई थी नशा करना पवंदा आहिनि। अरे यार इन ही बिजली धाड़ेल मुड़े खत लिखियो आहे इन ही लिखियो आहे त असां सां हिसाब किताब कर न त तोखे अगवा कंदासीं अलाए कीअं थो अगवा करे हिते अची त कुतर त कया असां वॾा खूदी बाज़ू जेल पंहिंजो गादा पातल जो समय त ॿुधायो तमामु सत कोन है भोतार साईं मूंखे लॻे थो त ही वॾो खूनी माण्हू आहे। असुल देरी न कयो हिनखे हिन महिल ई चौकीदार रखो बंगले ते। अरे कमदार सुधर रेस खे हिन जे आसिरे थो छॾी जंहिंमहिल ठका थो न त ही लभंदव बि कोन। मां हिनखे सुञाणा थो।
अरे मासा तो तू भी मुझे दुश्मन थी हुई तो को मारू बेरोजगार में तू आओ के रोजगार न मिले अरे सर तू 5 वक्त मुझे चौकीदार रख पोजी साथी हो बिजली धारे चातो करे कुत्र कनो मां असा वडा कूदी मारू जेल पे जो गर्दा हां आई पादरन जी ने परवाह ना है आ सही तो जे ना है भली तू हसी दिस ओ जे इहा गाल आहे त अज डी का वठी तू मोट कमाई दे आई पूरा 5000 पगार दींदो साईं 5000 पर मानू जे चवण ते न लग जा मां मानू आया कंथार कमदार जी भोतार हुकुम कयो हथियार खणी एकड़ो खूनी खे दे रईस एकड़ो नंढो अर्ज कयाव त जे कने हरू भरू ता ने के रखो था नौकरी ते त पो हिन का पे ट्राई त वठो काजी ताए तो सही मादा ही यार मवाली गाल बुध चाहे ट्राई वठा काई सुसिया ही टेक्टरा चाहे काका केकड़ो आ ही का वडी गाड़ी आ टेलो आ ट्रक आ जो महन का ट्राई वठा पर न सही तो चाहिए पर का ट्राई तो वठा ए बाकी पगार मा छादी जास मानो जे चवण ते मारी न लग जा मानो है कंधार पर मवाली बुध के ट्राई वठा साईं ट्राई या है न चवा वजो को सूप फुगराने जे मथे ते रखो पोता बंदूक जो कयो फायर जे हुंदो दिलेर त जम्यो पियो हुंदो जे हुंदो बुज़दिल त पंजी जान चडाइंदो ए फेव बाबा के ये कंदो माना ही देता माता तो बस ऊपर रखना है एक दो ना भाई बाबा शाबाश मवाली शाबाश वेरी गुड यार मवाली मां क्या ब्रिटाइन पर तुम तो तमाम होशियार रही होशियारन में होशियार कमदार जी भोतार मुझे ख्याल में तो पिस्टल खणिया ऐं उन सां गॾु सूप खणी आ जी ट्राई वठूं हाज़िर भोतार हिन मला तू काले दवनी तो जे ताई तो अचे ताए तो पीतो न चाहे अचे तो जल्दी तो अचे देर अदा कमदार तक को अचे मुझो मथो फाटे तो भोतार मुके दे साईं हे मां मथे ते रखां छे ला टोपी ला करया टोपी ला साईं मां बड़ो चोटुआ मुखे तो मां हनास दादा ई मुझे दुश्मन है मुके सिद्धि गोली आदत दो ई मुके ना दे भोतार साईं मां थोनास मां नंढे लाकुर बिलो रे खेलंदो अस मुजो निशानो पक्को आ ना भोतार मुके के तेत बात ना है ता आदो बता गुस्सी वने मुखे दे तवा पान में कोन था थो मां तो रखास मां तो हनो ता रखोस सब आज तो सुबह के वक्त जाता है बच्चे का नौकरी थी मिलाई चौकीदार 5000 पगार रेछ जो ताकते रेछ आला तो थोड़ी मालूम गाल बुथ मानो कुछ भी चवनी पर मां मानू है कथार शाबाश खूनी मानू अचे 100 रुपया खर्ची साईं 20 रुपया क्या पड़ियो 20 रुपया छो जास मासा तो खर्ची हो तो खर्ची मेहरबानी सा सब सड़ाई थी वई सड़ाई मुके ते मोन धारे लग मडप तो थे मुके त रात जो निंड कोन थी अचे हाणे गाल बुध सुखी थी सब सुखी खुंखरा हण असुर का शय काने तारो टरी वियो ऐं खुंखरे जो ठका हो जे किए ऐं हण सोनी रबी इहो तो बुधा जेको न चौकीदार रखियो थो इहो वाकई को दिलेर आ न दिलेर वडो दिलेर 100 धारे लची वञन ती मुकाबलो इए पियो थो करे जो नी तोखे छा बुधाया पर पिणे जे चवण दे न लग जा मां मानू है कंधार किथे इए न थे त मो ठका बुधी भजी वने त पो असा जो छा थींदो मु तोखे चयो के गाल जो खुटको न कर खूनी मानू गुस जी विदो पर पोइते न हटंदो
धीअच वे बाबा तव्हां कुछ कयो या असांखे अञा खुटको रहंदो सोणी जी बा ॿुधाईंस त मूं छा छा कयो आहे छा छा कयो आहे माणे जे चवण ते न लॻ मां माण्हू आहियां कद्दार कद्दार सोणी जी पिणे असांजे हिफ़ाज़त लाइ चौकीदार रखियो आहे अया मां बाबो को सफ़ा चरियो आहे हिफ़ाज़त लाइ को चौकीदार रखवा भला चौकीदार धाड़ेलनि खे छा कंदो उहो चौकीदार नाहे